नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ढिगड़ी में ख़बर ॾींदा हलूं त हिंदू बिरादरी जे मज़हबी तहवार होली जे मौक़े ते ढिगड़ी भरिसां ॻोठ सूफ़न शाह में हिंदू बिरादरी जे अॻुवान सूमो मेघवाड़, विक्रम महाराज, पप्पू भील, मोहन मेघवाड़ ऐं ॿियनि तरफ़ां रंगारंगी तक़रीब कोठाई वई। तक़रीब में महिमान ख़ासि अॻूणो ज़िले काउंसिल जे वाइस चेयरमैन मीर हाजी अहमद खान टालपुर, अॻूणो चेयरमैन मीर शाहरुख खान टालपुर, अॻूणो टाउन चेयरमैन मीर ज़ुल्फ़कार अली टालपुर, मीर फ़तेह खान टालपुर ऐं ॿियनि शिरकत कई। तक़रीब जी शुरूआति होली जो केक काटे कयो वियो। इन मौक़े ते तक़रीब खे ख़िताब कंदे अॻुवान चयो त पाकिस्तान में हिंदू बिरादरी में मुकमल मज़हबी आज़ादी सां गॾु संदसि जान ऐं माल जो मुकमल तहफ़ुज़ हासिल आहे। अॼोको ही तक़रीब इन ॻाल्हि जो चिटो सबूत आहे त हिते मज़हबी भाईचारो पिणु क़ाइमु आहे। संदसि ख़ुशियुनि जे तहवार में हिंदू बिरादरी सां गॾु मुसलमान भाइर पिणु शरीक थिया आहिनि। हिननि चयो त असांजो साथ हर वक़्तु हिंदू बिरादरी सां गॾु, हू पंहिंजे पाण खे अकेलो न सम्झनि। हिंदू बिरादरी हिकु पुरअमन बिरादरी जेका मेहनत मज़ूरी करे हर हलाए पंहिंजे बचनि जो पेट पालन था। संदसि ख़ुशहाली लाइ हर मुमकिन कदम खयां वेंदा आहिनि। असां चाहियूं था त पोरियत जे ॿारनि खे सुठी तालीम, सेहत, रोज़गार जा मौक़ा फराहम कया वञनि। आयल महिमान खे सिंध जी सकाफ़त, अजरकनि जा तोहफ़ा पेश कया विया। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।